नाज़रीन ज़मीं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासूं। कराची खां पीपल्स पार्टी हुकूमत खां छुटकारे लाइ ऐलानियल लॉन्ग मार्च जूं तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। पीपीसी जे सदर निसार अहमद खोड़े जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। इजलास में 21 जनवरी खां 30 जनवरी ताईं सॼी सिंध में भाण जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे। इजलास में लॉन्ग मार्च जे इंतज़ामनि जे हवाले सां पिणु अहम फ़ैसिला कया विया आहिनि। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर शब्बीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीपीसी जे सदर निसार अहमद खोड़े जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। इन इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके ज़ैली तंज़ीमूं आहिनि, जिनमें पीपल्स यूथ औरत विंग, हारी कमेटी, लेबर विंग ॿियूं जेके ज़ैली कमेटियूं आहिनि, उन्हनि जो इजलास थियो आहे। इजलास दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त सिंध में भाण जी जेका खोट आहे उन ख़िलाफ़ 21 जनवरी खां 30 जनवरी ताईं रैलियूं कढियूं वेंदियूं। उन मौक़े ते पीपीसी जे सदर निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त सिंध जी 70% जेका मैशियत आहे उहा ज़राअत ते जेको आहे सिंध में भाण न मिलण सबबि ज़राअत खे अरबनि रुपयनि जो नुक़सानु थींदो। जो सिंध में यूरिया भाण नथी मिले, जंहिं सबबि ज़राअत खे अरबनि रुपयनि जो नुक़सानु थींदो। सूबे में यूरिया भाण जो बहिरान शिदत अख़्तियार करे वियो आहे। हारियुनि खे यूरिया भाण ॻोल्हण सां नथो मिले। इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी 21 खां 30 जनवरी ताईं रैलियूं कढंदी। उनखां अलावा अॼु इजलास में 27 फेब्रुआरी ते निकिरंदड़ जेको लॉन्ग मार्च आहे कराची मां, उन जे तयारियुनि जो पिणु जेको आहे जाइज़ो वरितो वियो। जी, लॉन्ग मार्च जो पिणु जाइज़ो वरितो वियो आहे। शब्बीर लाशारी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।